सकरन रिपोर्ट काज़ी जावेद सनाई क़ौमी अवामी तहरीक पारां सकरन प्रेस क्लब के काज़ी अलवर मेमन ऑडिटोरियम हॉल में सियासत में नौजवानन जो किरदार जे मौजूअ ते लेक्चर प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो लेक्चर ॾींदे चयो त सिंधी माण्हुनि जे ज़मीर जी मशीनरी ख़राब थी चुकी आहे, उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजूं मशीनूं दुरुस्त करायूं। हिन चयो त हींअर वक़्तु आहे जॾहिं वोट वठण लाइ नुमाइंदा अवां वटि अचनि त सवाल ज़रूरु कजो त बरसाति मुतासिरनि लाइ छा कयो, सिंध जे वसीलनि खे छो विकिणियो, धारियनि जी लोथ खे तरण लाइ छा कयो, स्कूलनि जूं बिल्डिंगूं छो न ठारायूं, तालीम ऐं सिहत जूं बुनियादी ज़रूरतूं छो पूरियूं न कयूं। अयाज़ लतीफ़ पली जो वधीक चयो त अंदाज़ मज़हब हुजे पर पुछण जो हक़ अवां खे आहे। सरेआम पुछो ऐं सोशल मीडिया ते लाइव हलायो त जीअं माज़ी खे विसारे आइंदा लाइ बहितर करण जो सोचे, छाकाणि जो जेसीं पुछाणे जो अमल न हूंदो तेसीं असलाह न थींदी। हिन उहो बि चयो त समूरे सिंध सूरनि में आहे, उन करे ईंदड़ इलेक्शन सिंध जी आजपे जो सुनहरी मौक़ो आहे। जेकॾहिं हींअर बि धोखो खाईंदोसीं त पोइ ईअं न चइबो त जेकॾहिं ईअं न कयो हां त हीअं थिए हां, उन करे धक खाइण खां अॻु सिखो। हिन चयो त अणपढ़ियल माइटनि खे बि घुरिजे त हू वक़्त खां अॻु औलाद ख़ासि करे नियाणियुनि खे परणाइण में तकड़ करण बजाए पढ़ाइण ते ध्यानु ॾियनि। जेकॾहिं नियाणी पढ़ियल लिखियल हूंदी त बहितर ज़िंदगी गुज़ारण सां गॾु बहितर रिश्तो ऐं बहितर रोज़गार बि मिली सघे थो। उन खां अॻु रसूल बख्श लगारी ऐं इब्राहिम बुगटी सकरन प्रेस क्लब पहुचण ते अयाज़ लतीफ़ पली जो समेत आयल महिमाननि जो आदर भाव कयो ऐं खेनि अजरकनि जा तोहफ़ा पेश किया विया।